तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हिन वीडियो में असां खे ॿुधाईंदासीं 15 शोबान जी राति यानी शबे रात जे उन्हनि 3 नफ़िलनि जे बारे में जिन जी तमामु घणी फ़ज़ीलत आहे। मग़रिब जे नमाज़ खां पोइ यानी सिजल थिए नमाज़ खां पोइ 6 रकातूं नफ़िल हिन रीति पढ़जनि जो 2 रकातूं नफ़िल डिघी उमिरि ऐं ख़ात्मा बिल ख़ैर जे नियत सां पढ़जनि ऐं 2 रकातूं नफ़िल बलाउनि जे दफ़ा थियणु, मुसीबतुनि जे टरणु ऐं मुश्किलातुनि जे हल थियण जे नियत सां पढ़जनि ऐं 2 रकातूं नफ़िल रिज़्क़ हलाल जे कुशादगीअ ऐं ॿियनि जे मुहताजीअ खां आज़ादु थियण जे नियत सां पढ़जनि। हर 2 रकातुनि नफ़िल जे सलाम विराइण खां पोइ 3 भेरा दुरूद शरीफ़ ऐं 1 भेरो सूरत यासीन पढ़िजे ऐं उन खां पोइ 1 भेरो दुआ निसफ़ शहबान पढ़िजे।